जीअं त तव्हां सभिनी खे ॼाण आहे त असां अॻियनि क्लासनि में ख़ुदशनासी कलाम सचल सरमस्त जो ख़ुदशनासी कलाम ते ॼाण हासिलु करे रहिया आहियूं। हिन जूं पाण 14 पहिराऊं करे चुका आहियूं। 14 पहिरां जेकी हुई उहा हुई त ॿियाई बानप छॾ सचा आव अहदियत में लमहूं दमहूं लॾ त पाकाई पाक थी। माना असांखे छा आहे, ख़ुदशनासी जो मतिलबु त तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजो पाण खे सुञाणनि। त सचल सरमस्त फरमाए थो त असांखे ॿियाई बानप जी ॿोली जेका आहे उहा छॾे छॾणी आहे ऐं अहदियत में माना हिकिड़ाई वारी राह ते हली करे पंहिंजो पाण खे परमात्मा सां मिलाए हिकु करे छॾिणो आहे। लमहूं दमहूं लॾ त पाकाई पाक थी। लमहूं माना जिस्म ऐं जान जी असांखे परवाह कान कंदासीं। जॾहिं जिस्म ऐं जान जी परवाह न कंदासीं त असां पंहिंजो पाण खे पवित्र सम्झंदासीं। नेक्स्ट पैरा जेका पाण अॼु शुरू करे रहिया आहियूं 15 पैरा, त उहा आहे त तूं ई मालिक मुल्क जो बानो भाई पाण। सचल सरमस्त फरमाए थो त तूं हिन मुल्क जो मालिक आहीं, पंहिंजो पाण खे बानो न सम्झ, पंहिंजो पाण खे ग़ुलाम न सम्झ। लाखर फी अबीदी इहो अथई उञाण, सूरत मंझि सुञाण पाण पंहिंजो पाण ई। लाखिर फी अबीदी, लाखिर फी अबीदी जी मतिलबु त बाने मां ख़ैर या चङाई न आहे। माना बाने थियण मां को बि ख़ैर या चङाई न आहे, हिन में का बि असांजी भलाई न आहे। सो परमात्मा खे सुञाणण जो इहो उञाण आहे, माना इहा निशानी आहे त सूरत मंझि सुञाण पाण, पंहिंजी सूरत में पंहिंजो पाण खे परमात्मा जे रूप में ॾिसण जी कोशिश कर। नेक्स्ट पैरा आहे तूं ई सां तूं लभी मूं लभां तो साण, तूं ई आऊं ई सभई ला में मौजूदा थिया। मतलब तूं ई सां तूं लभी, तोखे पंहिंजो पाण भाई परमात्मा खे हासिलु करिणो आहे। मूं लभा तो साण माना तो में ऐं मूं में, हुन में को बि फ़र्क़ु कोन्हे को, सभिनी में हिकु ई परमात्मा जो दर्शन थिए थो। तूं ई आहीं सभी लामे मौज, तूं सभु कुझु आहीं। परमात्मा बि तूं आहीं, आशिक़ बि तूं आहीं, माशिक़ बि तूं आहीं, बानो बि तूं आहीं, ग़ुलाम बि तूं आहीं, त सालिक तूं आहीं, मालिक तूं आहीं। त ला में मौजूदात थिया, माना ला में मिली करे इहे सभु हिकु थी वञनि था। ला जो मतिलबु हिते तव्हां जॾहिं किताबु खोले वेठियूं आहियो त उन में तव्हां ॾिसंदियूं त ला माना इबादत कंदड़, माना मालिक जी पूॼा कंदड़, ऐं मौजूदात थिया, मौजूदात माना उन में मिली करे हिकु थी वेंदा, जंहिंजी इबादत कजे। माना ला में मौजूदात थिया, मतिलबु तूं मां मालिक सालिक सभु हिकु परमात्मा में मिली करे हिकु थी वेंदासीं। जॾहिं इहा ॻाल्हि असांखे चङी तरह सां ध्यान में अची वेंदी, चङी तरह सां सम्झंदासीं त असांखे अंदर में ई परमात्मा जो दर्शन थींदो, पंहिंजो पाण खे सुञाणे सघण में सफलता हासिलु कंदासीं। नेक्स्ट जेका पढ़ियो आहे उहा आहे त तो जा बाई मौज सां मिड़ोई महिराण थी, ही उन्हनि जा औज जिन संबत सूर्य पाॾे। तो जेका मौज बाणी आहे उहा महिराण मतिलबु समुंड, मौज माना लहर ऐं महिराण माना समुंड। त समुंड खां अगरि अलॻि लहर जो को बि वजूद कान्हे, का बि हस्ती कान्हे का। त छा आहे मतिलबु त जो तोजा बाई मौज सां मिड़ोई महिराण थी, उहा समुंड जो ई अंश आहे। त असां सभु जेके इंसान आहियूं उन ई परमात्मा जा अंश आहियूं। त परमात्मा जेको आहे समुंड मिसल आहे ऐं असीं लहर मिसल आहियूं। त उन ई परमात्मा जा सभु असां अंश आहियूं। हू उन्हनि जा औज जिन, ही जेके आहिनि इहे कामिल इंसाननि जा औज आहिनि, निशानियूं आहिनि, जिन खे अगरि असां सम्झंदासीं त सूर्य पार ॾे ख़ुशी ख़ुशी हलिया वेंदासीं। सूर्य जिन संबत माना 13 नंबर जेको मीनिंग लॻियल आहे सांभाव, माना उन जी तयारी कंदासीं। सूर्य पार माना सूर्य तरफ़ जहिड़ी तरह सां मंसूर खे कान तव्हांखे मां ॿुधायोमांव त हिकु हिकु अंश कटियो त उन जे हिकु हिकु अंग मां आवाज़ु निकियो, मां ख़ुदा आहियां। त जॾहिं इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अची वेंदी त ख़ुशी ख़ुशी असां जेको आहे परमात्मा में समाइजी वेंदासीं। सूर्य ते चढ़ी करे बि ख़ुशी हासिलु कंदासीं। हदे वञे हर को लाहद वञे पीर, सचो सो फ़क़ीर जो हद लाहद लंघे वञे। माना हदे लॻ सीमाउनि जे अंदरि त हर को इंसानु वेंदो आहे, पर लाहद वञे पीर मतिलबु जेको हदनि खे सीमाउनि खे लंघे पार वेंदो आहे उहो चइबो आहे, उनखे चइबो आहे पीर मोहम्मद।
सचो सो फ़क़ीर जो हद लाहद लॻी वञे, पर सचो जेको फ़क़ीर आहे, जेको सचो सच्चीअ दिलि सां अंदर में परमात्मा खे ॼाणण जी कोशिशि करे थो, उहो ई आहे जो हदुनि में नथो वधिजे, सीमाउनि में नथो वधिजे ऐं उन्हनि हदुनि खे पार करे पंहिंजो पाण खे परमात्मा सां मिलाए करे हिकु करे छॾे थो। नेक्स्ट पॉइंट आहे त जान चवण जहिड़ी सामा चवां कीअं, किसो आहे हीअं ही ऐं हू हिकु थियो। चए थो त इहा ॻाल्हि चवण जी न आहे, मां कीअं चवां, पंहिंजे मुख सां बयानु नथी करे सघां, नथो करे सघां त किसो माना वारदात इहा आहे, सची में तरीक़ो त इहो आहे त ही ऐं हू हिकु थियो, मतिलबु ही ऐं हू माना परमात्मा ऐं ही माना मां, त मां ऐं हू माना हिकु में समाया पिया आहियूं, हिकु लॻा पिया आहियूं। इहा चवण जी ॻाल्हि न आहे, इहा त सम्झण जी ॻाल्हि आहे, महसूसु करण जी ॻाल्हि आहे। कर पाण खे सुजूद तूं आहीं जाइ सुध जी। चए थो त तूं पंहिंजो पाण खे सजदो कर, पंहिंजे पाण जे अॻियां निम, तूं ई जेका जाइ आहीं उहा सजदे करण जी ऐं निमण जी जॻहि आहीं। तूं ई आबिद आहीं, तूं ई आहीं माबूद, तूं ई जेको आबिद माना इश्क करण वारो आहे, ऐं तूं ई जेको आहीं नाबूद माना ॿिए खे चाइण जंहिंखे चाहिजे, माना आबिद ऐं नाबूद। आबुद ऐं नाबूद जी माना अथव हिते त इबादत करणु, बंदगी करणु, ऐं नाबूद जी माना आहे जंहिंजी इबादत कजे। त आबिद ऐं नाबूद ॿई हिकु ई आहियूं, इन में असांखे फ़र्क़ु या अंतर न करिणो आहे। हेॾे होॾे न ॾिसी ना तूं मिड़ियाई मक़सदु, तोखे हेॾां होॾां न ॾिसण जो, जंहिंमां तोखे लॻे थो त मूंखे मक़सदु हासिलु थींदो, उहो त तुंहिंजे अंदर में ई समायल आहे। पको इरादो अगरि तूं चाहीं थो त मां कयां, त उहो उद्देश्य, उहो मक़सदु तुंहिंजे अंदर में समायल आहे। सचो सम्झ ॻारड़ी मुहब आहे मौजूदु, सचल सरमस्त चवे थो त ए इंसान तोखे इन ॻाल्हि खे चङी रीति सम्झणो आहे त मुहब हर जॻह ते, मतिलबु जेॾां मां पर्ख कयां थो, जेॾां नियारां थो, उते परमात्मा मौजूदु आहे। असांखे परमात्मा जे विच में ऐं पंहिंजे अंदर जे विच में, पंहिंजो पाण जे विच में इहो जेको फ़र्क़ु आहे, इहा जेका अंतर आहे, रंडक आहे, उहा दूरि कंदासीं त पंहिंजो पाण खे ई परमात्मा सां मिलियल ॾिसंदासीं। इहे अॼु पॉइंटूं कयूंसीं। नेक्स्ट पॉइंट जेका आहे सुभाणे कंदासीं। हीअ जेके आहिनि तमामु गहराईअ सां सम्झण जूं पॉइंटियूं आहिनि, ऐं जेको पाण कयूं था, जेको तव्हां ऑनलाइन ॿुधी रहियूं आहियो, उन्हीअ खे तव्हां हिकु दफ़ो घर में किताबु खोले करे उनखे रिपीट कयो, ऐं मूंखे फ़ोन करे सघो थियूं, व्हाट्सअप ते मैसेज विझी सघो थियूं त असांखे हीअ ॻाल्हि, हीअ पॉइंट सम्झ में न आई आहे, त मां तव्हांखे वराए करे वरी ॿुधाईंदसि। छो जो जेसिताईं ही कोविड जे करे क्लास त तव्हांजा ईअं ई हलंदा ऑनलाइन, इन ई करे तव्हांखे जेको बि अगरि का मुश्किलात अचे थी त तव्हां मूंखे व्हाट्सअप करे या फ़ोन करे बि पुछी सघो थियूं। त हीअ जेके ख़ुदिशनासी जूं जेके पॉइंटियूं आहिनि तमामु गहरे मतिलब वारियूं आहिनि, हिकु हिकु खे तव्हां चङी तरह पढ़ो, डिफ़िकल्टी कढो ऐं मूंखां पुछो। नेक्स्ट पॉइंट पाण सुभाणे कंदासीं।